नाज़रीन, सिंध सरकार धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फ़ौज घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त जेकॾहिं कचे में फ़ौज जी ज़रूरत पई त उन जी बि मदद वरिती वेंदी। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त धाड़ेलनि जी सरपरस्ती कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थींदो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंध सरकार धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फ़ौज घुराइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त जेकॾहिं कचे में फ़ौज जी ज़रूरत पई त उन जी मदद बि वरिती वेंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो त अमन अमान जी सूरत हाल रुगो सिंध न पर समूरे मुल्क जो मसइलो आहे। अमन अमान लाइ सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करे रही आहे। निगरानी हुकूमत जे दौर में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी। हुन चयो त सियासी हुकूमत जे अचण खां पोइ अमन अमान जी सूरत हाल बेहतर थी आहे। धाड़ेलनि जी सरपरस्ती कंदड़ खिलाफ एक्शन थींदो। हमारी कोशिश है, क्योंकि कोई भी हुकूमत नहीं चाहती कि किसी भी किस्म से अवाम को कोई तकलीफ पहुंचे या अवाम को कोई प्रॉब्लम हो। सूबाई वज़ीर जो चवण हो त घोटकी कश्मीर शिकारपुर मां 13 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त 6 माण्हुनि खे हरख जी अगवा थियण खां बचायो वियो आहे। कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो टारगेट ऑपरेशन जारी है। मैं बताऊं, कोई भी इन्वॉल्व, जीरो टॉलरेंस पे काम चल रहा है, जीरो टॉलरेंस चल रहा है। कोई भी इसमें इन्वॉल्व होगा उन डाकुओं की सरपरस्ती में या लॉ एंड ऑर्डर को खराब करने में, उसके खिलाफ जीरो टॉलरेंस पे हुकूमत एक्शन लेगी। शर्जील मेमून परडही के अहम ऐं वॾो मसलो करार ॾींदे चयो त कराची में गिरफ़्तार माण्हुनि में वॾे अंग में गैर कानूनी पनाहगीर शामिल आहिनि। 60 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन चयो त कराची में हफ़्ते जे अंदरि 6 ॾोहारियुनि खे मारियो वियो। अप्रैल में कराची अंदरि 104 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त राजा गैंग जे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इलीगल इमिग्रेंट्स हैं जिनकी जो काफ़ी वारदातों में जो लोग गिरफ्तार हुए हैं उनमें इलीगल इमिग्रेंट्स मौजूद हैं। मर्डर की जो डकैतियों के दौरान जो मर्डर्स हो रहे हैं। हुन चयो त मंशियात में क्रिस्टल ऐं आइस जे नशे जो आज़ार वधी वियो आहे, इंतहाई ख़तरनाक आहिनि। हैदराबाद में मंशियात फ़रोशनि जूं 2 गैंगूं ख़त्म कयूं वयूं आहिनि। 148 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे, जॾहिं त मंशियात जे ख़ात्मे लाइ कानून साज़ी करे रहिया आहियूं। और क्रैकडाउन के दौरान पुलिस ने जो है जिस तरह एक्शन लिए, उसमें हैदराबाद में ही 2 गैंग्स के साथ इनकाउंटर पुलिस का हुआ, जिसमें 2 ड्रग माफिया के लोग जो है वो मारे गए। शर्जील मेमून चयो त कराची में 19 अप्रैल खां पिंक बस जा 2 नवां रूट्स शुरू करे रहिया आहियूं। 20 अप्रैल ते मीरपुर खास में भी पीपल्स बस शुरू करे रहिया आहियूं। ऑरेंज ऐं ग्रीन लाइन के फ्री लिंक करे रहिया आहियूं। 20 अप्रैल को हम जैसे पहले वादा किया था, मीरपुर खास में पीपल्स बस सर्विस का आगाज करने जा रहे हैं। और इंशाल्लाह ताला जिस तरह कराची में, हैदराबाद में, लाड़काना में और सखर में पीपल्स बस सर्विस चल रही है, अब पीपल्स बस सर्विस जो है वो मीरपुर खास में भी शुरू होने जा रही है। सूबाई वज़ीर चयो त MQM अमन अमान जे सूरत हाल ते सियासत करे रही आहे। अवाम खे रद्द करे चुको आहे। हुकूमत पंहिंजो कमु कंदी ऐं अदालत खे पंहिंजो कमु करणु घुर्जे।